दर्दन जो दरिया। अदा अदो मल्हार अञा ना आया टाइम ते 4 बजे जो दिनो चैन खां त टाइम काफी चढ़ी वियो पंध परे जो आ पहुची वेंदो। अब आज कदे देर कई त हेडो सावण वारन जी ॾेन पा चली बस पो हुनन जो ही खणी इस्तक़बाल कंदासी। हो जाए सगत शहर ला छो देर कई आ चई त हिते बियो मां हिते ईंदुसि। ओयो शहर अची वियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सगत ॾियो ख़बर। बढ़िया मैं फनकार के चई आया से पर हम प्रोग्राम ही रखियो आ त रात जो महफिल सुबह जो काज बद थींदो ऐं शाम जो तो के लाऊं डराए सर्विस करे घोटकुआर के घर वठी इंदासी। चैनल महफिल काज जो प्रोग्राम सही आ बाकी यार जेका सर्विस कराईंदे न उन जो तू बाबा सा सलाह करे पोई प्रोग्राम ठाए जा किथे ही न थे तू एकड़ो सर दींदो वती ए बाबा वरी बियो सर दींदो वते। अरे हम चाचा सा भी सलाह कंदस वडो आ उन साथ सलाह कंदासी न जी चोंदो उही कंदासी। मासा त जेका भी सलाह करी न त बाबा सा सलाह साहब जरूरी अतई न त यार बाबा जी त खबर थई वडो जज्बाती आ पर जेकर मां थोरो भी बा निकतुस न मूसा सही वडियूं रड़ियूं कंदो त मां तुंहिंजी शादी आ तोखे घर में वेहणी कोन थो अचे सॼो ॾींहुं वते तो रुलंदो। बढ़िया जी पसंद जी शादी आ शादीअ खां पोइ त यार ही मुंह ॾेखारण खां ही हलियो वेंदो। तू भी यार कमाल तो करी ईअं को थोराई थींदो त मां 24 कलाक घर में वेठो हुजां ॿाहिर भी निकरंदुसि तव्हां सां भी मिलंदुसि। शादी खां पोइ त तुंहिंजो निकिरण ई महाल थींदो। शादी भी तुंहिंजी उन सां थी थिए जंहिंसां 3-3 कलाक फोन ते ॻाल्हाईंदो है। हाणे जॾहिं साईं उहा तुंहिंजे साम्हूं आई हो त तूं महीननि जा महीना छुटे संगत पोइ यार त हथ ई न ईंदो। न यार सभु अहिड़ी ॻाल्हि भी न आहे हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे अचो त हली होटल ते चांहि पियूं। सारंग तूं मोटरसाइकिल काया ॿुधाए फ़कीर सही ॿुधाए असांजे भाउ खे छा थियो आहे। सब कुछ बुझाया तो हुन मस्तानी जेको वाइदो वरतो हो वो पूरो थियण जो। फ़कीर साहब कहिड़ो वाइदो। मुंहिंजी भेण जी शादी थिए थी। जी फ़कीर साहब तव्हांजो मस्तानो हिन दुनिया में नाहे रहियो। छा अदो हिन दुनिया में नाहे रहियो। जेकर तव्हां इहो वाइदो विसारियो हुन मस्तानी मूंखे चयो हो तव्हांखे चइजांइ जेकॾहिं इहो वाइदो विसारियो त मां सम्झंदुसि तव्हां मूंखे माफ़ न कयो। तव्हां मूंखे ॿुधायो हिन तव्हां खां कहिड़ो वाइदो वरितो हुयो
तव्हां ॿुधायो जेकी हिन जी 3 वसियतनि मां पहिरीं वसियत आहे। बाक़ी फ़कीर साईं 2 वसियतूं कहिड़ियूं? मां तव्हांखे ॿियूं वसियतूं ॿुधाईंदुसि पर तव्हां हिन जी पहिरीं वसियत पूरी कयो। वॾा मुंहिंजे सिर जे मथां पर छो? पहिरियां मुंहिंजे सिर जे मथां हथ त रख। मुंहिंजे सिर जो कसम खणी चओ त जेकॾहिं हिन घर में कंहिंजो लाश बि पियो हुजे न त तूं उनखे पासो करे अदीअ जी खुशियुनि में असां रंडक न विझंदासीं। भालो हुन में मुंहिंजो बि लाश हुजे। न दा अलाह तोखे वॾी ॼमाण ॾे। जेकॾहिं मुंहिंजो लाश अचे न त उनखे बि रखी मुंहिंजी भेण जी खुशियूं ज़रूर मल्हाइजो। मां वाइदो थो कयां त जीअं तूं चईं थो न ईअं ई थींदो। प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा। कहिड़ो वाइदो वठी वई? कहिड़ो वाइदो वठी वई मुंहिंजा भाउ? असांखे त पुलिस राति ते बीहारे छॾी। छा कजे मुंहिंजा भाउ, छा कजे? आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। मस्तानी जो कयल वाइदो पूरो कोन कंदे? जेकॾहिं तूं चाहीं थो त हिन जो रूह आज़ाद हुजे, वञी हिन जी वसियत पूरी कर बाबा।
वन वन पांजो फर्ज पूरो करे अच। तेस ताईं मां हिते ही वेठो आहियां, हिते ही वेठो आहियां। तूं पांजो फर्ज पूरो कर, ओ मां तोखे हिन मस्ताने जूं वसियतूं ॿुधाईंदुसि बाबा। कुलू घर में कंहिंखे न ॿुधाइजा। असां पंहिंजे भाउ मल्हार जा कयल वाइदा पहिरियां पूरा कयूं, पोइ अची हिन दीवाने खे चवंदासीं त असांखे छॾे छो हलियो वए, छो असांखे अकेलो करे वए। मां घर वारनि खे न ॿुधाईंदुसि, पर अधो हीअं हले वियो। या अल्लाह, तूं असांखे कहिड़े इम्तिहान में विझी छॾियो, कहिड़े इम्तिहान में विझी छॾियो। अद्धे जा कयल वायदा पूरा क्यों? कोई दिल में वेर रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया, ये दुनिया, ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया। अम्मा, इन खां पहिरियां जो मूंखे वनवाह में विहारनि, मां अदा मल्हार सां मिलण थी चाहियां। अम्मा, सुल्तान वारनि को मूं 2 चकर पुछा कई आ, चवनि था मल्हार अची वेंदो। मां अलाए छो मूंखे खौफ वेही वियो आ। अम्मा, अल्लाह भलाई कंदो, ॼञ बि अची वई आहे, मां उन्हनि खे वञी ॾिसां। तूं परेशानीअ खे छॾ, मल्हार अची वेंदो, अल्लाह कंदो। वाह मस्ताना वाह, सभिनी जूं दिलियूं टोड़े वे, सभिनी जूं दिलियूं टोड़े वे। छा ॻाल्हि आहे सुल्तान? न का बि ॻाल्हि आहे, पर तव्हां जो चहिरो त कुझु ॿियो पियो ॿुधाए। वो छा आहे त राति निंड न आहे कई न, ओजागे जे करे अखियूं भरजी थियूं अचनि।
ऐं दिलि चए थी त मातम कयूं ऐं चेरो मातम करण ते मजबूर करे थो। मालिक भलाई कंदो सुल्तान, ख़ैर त आहे न, अहिड़ी का ॻाल्हि त न आहे न? न न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अदा मां पाण खे हाणे रोके नथो सघां। दिल थी चए वॾियूं रड़ियूं कयां, रभाट कयां मुंहिंजा भाउ, मां कोन थो रोके सघां पाण खे हाणे, कोन थो रोके सघां। जेकॾहिं मस्ताने जे रूह खे तूं इज़ा ॾियणु चाहीं थो त पुरोए त भॻवान पर असांखे वाइदो पूरो करणो आहे। मूंखे छॾ कोन्हा, मूंखे छॾ। बाबल साईं, के अफ़वाह ॿुधण में आया आहिनि। अफ़वाह? छाजा अफ़वाह खोटा? बाबल साईं चवनि था त मल्हार मरी वियो आहे। छा पिया चओ? मल्हार मरी वियो आहे? बाबा साईं चवनि था त बेहोश आहे। हा बाबा साईं, अनवर सही पियो चए, मूं बि इहा ख़बर ॿुधी आहे। जेकॾहिं मल्हार मरी विया त इहा शादी थोरी थिए हा। ऐं नहीं वरी सुल्तान वारा पंहिंजी भेण खे वनवाह में विहारींदा। पक्की ख़बर न आहे बाबल साईं। बाबा बेहोश हूंदो ईअं थी सघे थो, बाक़ी बाबा अलाह हयाती ॾींदुसि, छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो? जॾहिं मरी पिया न त बाबा सुल्तान वारा उफ ॾाढी त रड़ियूं कंदा। इनका पेरिया है जो असांजो हाउ डरी पे सही सही बुधा फकीर, असांजो भाउ कीअं बो कंहिं सां दुश्मनी कई आहे। इत कोन वठण आयो। संभाल सुल्तान संभाल, नखे कंहिं बि नाहे मारियो। ही मंझंदि जो मस्तानी वठण आयो हुयो। मां पंहिंजे मुर्शिद ते अगरबत्तियूं ॿारे रहियो हुयुसि त ही मस्तानो आयो। घणा साल थींदा मस्ताना, घणा साल थींदा। साईं जी चाठ ते मूंखे मस्तानी रोंदे मिली वई। ज़ारो ज़ार साईं खे रोई पुकारे रही हुई। पोइ मां तुंहिंजी मस्तानीअ खे घर वठी वियुसि। जेतिरो वक़्तु मुंहिंजे घर में हुई सिर्फ़ मस्ताने खे यादि कंदी हुई, बसि ॿियो कंहिंखे बि यादि न कंदी हुई। अच मस्ताना, मां तुंहिंजी मस्तानीअ खे कुंवार जिया सिंगारियो आहे। अच त मां तोखे हुन सां मिलायां।
थी तुझी मस्तानी जी कबर